जलाल गुज़िश्ता 15 सालनि खां या 10 सालनि खां बिठ जे दरगाह ते चौकी ॾींदो रहियो आहे। संदसि मक़बूलियत में कंहिं बि क़िस्म जी का बि कमी न आई आहे। ओतिरो ई मक़बूल हुयो जॾहिं पहिरें दफ़ा आयो ऐं अॼु बि ओतिरो ई मक़बूल आहे। जलाल कुझु वक़्तु अॻु हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो आहे जेको 2-4 ॾींहं अॻु अख़बार में छपियो आहे। चए थो लूलनि ऐं लंगड़नि खे लतीफ़ अवार्ड मिलंदो आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे। अॼु हिन खे हेतिरा साल जेके हिन जा थिया आहिनि ऐं हिन जेके यकतारे ऐं चपर जी ख़िदमत कई आहे ऐं इन हवाले सां मूंखे ख़बर आहे ऐं नसीर खे ख़बर आहे त असां जेके रिहर्सल कई आहे जेके नौजवान आहिनि तंहिंमें आउं भाए थो 90% उहे नौजवान हुया जेके जलाल वांगुरु ॻाईंदा हुया। ऐं हिकिड़ो उहो वक़्तु हुयो जॾहिं सिंध जे तमामु ओतारनि में त न पर ओताकुनि में हिन बसुनि में जेके हलनि थियूं या टैक्सियूं हलनि थियूं ट्रैक्टर उन ते किशोर या लता ॿुधण में ईंदो हुयो। जलाल सां आयो त सभु ईअं ॿुहार थी वई रुॻो जलाल खे ॿुधंदा हुआ। इहा हिन जी मक़बूलियत आहे ऐं हिन जो प्यार आहे जंहिंजे हवाले सां ही हमेशह हिते अचे थो। मूंसां ऐं मुमताज़ सां तमामु घणी हुजत हिन जी रही आहे। असांजी बि ओतिरी हुजत आहे हिन सां। अमरोही साहिब खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिते स्टेज ते अचनि जलाल खे इन हवाले सां लतीफ़ अवार्ड ॾियनि। छॾियोसि पाण उथे हले हले न तूं न ॻाल्हाईंदे न तूं राग ॻाईंदे तूं ॻाल्हाईंदे कोन। महिरबानी भाई साहब महिरबानी। जलाल असांजे सिंध जी सूंह आहे, सिंध जो सपूत आहे, सिंध जो सुरेलो सरवाण आहे। अॼु खां 15 सालनि खां हे पंहिंजो विज वांगुरु वॼंदो थो रहे। असांखे सलाम था कयूं। हक़ हक़दार खे मिलियो आहे। लतीफ़ जे अवार्ड जो हक़ बि संदसि हो। संदसि खेसि हक़ पलए विधो वियो आहे। हमीद आख़ुन खे मुबारक हुजे। हक़दारनि खे हक़ ॾियारियो अथई। अस्सलाम वालेकुम। महिरबानी। इन में को शक न आहे त जलाल सिंध जो अवामी फ़नकार आहे ऐं जीअं पाण चयो अथई हिन खे त न चवणु घुरिजे असांखे चवणु घुरिजे त हे वाक़ई सिंधी अवाम जे हवाले सां बेताज बादशाह आहे यकतारे ऐं चपर जो। मिठाया मिठो खणो पर मुंहिंजो मुंहुं बि मिठो ईअं कंहिं न ॾिठो जीअं मूं ॾिठो महबूब खे। साजन तुंहिंजे सिक जा साजन तुझी सिक जा समादर आखिर रातो ॾींहुं रूह में कया वहमन वाहेरा अची हूं दामन चवे ॾींहां 10 भेरा
त जान जिगर जरा बेली तोखे दोस्त दुआ करे ओ साजन तुंहिंजे सिक जी अथम अदर में उणतुण थोड़ा ऐं फेराक जा था चाक कन चुण चुण हे कर हाल हमल जो अची साजन ता सुण सुण तुझ ॻाल्हियूं ऐं गुण गुण मूंखां कंहिंदम सिरन की लगी कीड़ी चाका मूं जहिड़े मिसकीन ते दोस्तो हिन दौर में को बि माण्हू चरियो न आहे चरिया आहिनि पर गिदू बदर में आहिनि ही साइंसी दौर पियो हले चए थो छा कीड़ी चाका आशिक़ पंहिंजे महबूब जे अॻियां इन जी असांजे अॻियां कीड़ी आहे ओ छा कीड़ी चाका मूं जहिड़े मिसकीन ते गुस्सो हिन ग़रीब सां तोखे मुहब मुनासिब न हादी लग हमल ते मूता निर्मला ही साजन न है सला जो दिल खसे दरकारी ओ कॾहिं बाग बि कटजी वेंदा आहिनि कॾहिं खूह बि लटजी वेंदा आहिनि कॾहिं बाग बि कटजी वेंदा आहिनि कॾहिं खूह बि लटजी वेंदा आहिनि पोछा ए दिलड़ी चरी ईअं थींदो आहे कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा ही शहर हो त कॾहिं बाग बि कटजी वेंदा आहिनि कॾहिं खूह बि लटजी वेंदा आहिनि ए दिलड़ी चरी ईअं थींदो आहे कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि ओरो न दिलड़ी जहिड़ा फटजी पिया आशिक़ पंहिंजी दिलि खे चए पियो न रो ओरो न दिलड़ी जहिड़ा फटजी पिया पोछा ओरो ई थी जन लाशे मटिजी ओरो ई थी जन